ميرپور بٺورو पुलिस जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ मर्द तोड़े औरत ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवान एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल कुझु ॾींहं अॻु ॿिनि माण्हुनि संदसि ॻोठु अची औरतुनि जी शनाख़ती कार्ड समेत मुकमल मालूमात हासिल कई, जंहिं जो हिननि फौरी तौर इतला मीरपुर बठोरो थाणे ते ॾिनो। पुलिस पंहिंजे ॿिनि जवाबदारनि मूसे ज़हूर ऐं दादू वासी इफ़्तिख़ार ज़हूर खे पकड़ी थाणे आंदो, जिन खे पुलिस मुबीना ॾेती जे बुनियादी तौर ते छॾे ॾिनो हो। हिननि चयो त असां फौरी तौर ते जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं बाद एसएसपी सजावल नोटिस वरितो। हिकु जवाबदार मूसे ज़हूर खे ॿीहर गिरफ़्तार करे वियो। हिननि चयो त गिरफ़्तार जवाबदार पुलिस खे मुकमल ॼाण आहे। हिन गैंग जी मख़ूज अॻवान सरवर कुरैशी जो नालो बि खंयो, पर पुलिस कख मञी ॿेड़ो नाहे कयो। हिननि चयो त गिरफ़्तार जवाबदार खे बि पुलिस छॾे ॾिनो आहे। इन सां सख़्त नाइंसाफ़ी थी आहे। हिननि चयो त जेकॾहिं वरितल डेटा वापसि न कराई वई त हे बेनज़ीर इनकम सपोर्ट ऐं वफ़ाक़ी हुकूमत पारां एहसास कफ़ाली वारे वज़ीफ़े खां बि महरूम बणिजी वेंदियूं। हिननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी सजावल खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।